सिंध जे वॾे वज़ीर जी हिदायत ते सूबाई वज़ीर हरीराम किश्वरी मुर्तज़ा बलोच पारां बदीन शहर जे सर्किट हाउस में खुली कचहरी लगाई हुई। खुली कचहरी में ऑफिसरनि पीपी जे जियालनि बड़े अंग में शिरकत कई। बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि खां पहुतल माण्हुनि खुली कचहरी में मसइलनि जा अंबार लगाए छॾिया। पाणी जी खोट, बिजली जी लोड शेडिंग, उस्तादनि जी खोट, रोड कार्ड न ठहण सबबि नादरा ख़िलाफ़ शिकायतूं, रस्ता टुटल, सिहत जूं सहूलियतूं न हुजण, तालीम जी तबाही, स्कूली इमारतुनि जे टुटल हुअण, स्कूल बंदि हुअण ऐं पुठड़ी में पाणी जो न हुजण जूं धमकियूं। काउंसलरनि, टाउन कमेटी जे मेंबरनि, तालके ऐं ज़िले चेयरमैननि ऐं ज़िले जे रेवेन्यू, पुलिस, पब्लिक हेल्थ, हाईवेज़, म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ कम न करण जूं धमकियूं। सूबाई वज़ीर हरीराम किशोरी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा बलोच शिकायतूं ॿुधियूं। सूबाई वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा बलोच बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि खे छंड पटींदे चयो त ऑफिसर आवाम जा मुलाज़िम आहिनि ऐं खेनि उन्हनि जा कम करणु खपनि ऐं जेको कमु न कंदो उनखे घर मोकिलियो वेंदो। कामूर आवाम जी इज़त कनि। जेके कामूरो खुली कचहरी में न ईंदो उहो बदीन ज़िले में न रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk